फूक बतारे हिन बेरे बताए सा एरो कम कयो तम जो छा याद करो ओ वरी किए हुन वारी बजरे जमीन हथ कई तम ट्रैक्टर हारी आवाजा आई कमदारी मुजी अध फसल हुन जो आई अध फसल पंजो अरे फुलतरू सजो खर्च कयूं असां ऐं अध खणे हू त पो नुक़सान त असां के थियो न बतारे न उनके पैसा जो हिस्सो कोन दिबो पोख जो अध दिबो ऐं बतायो चवे तो फसल जो मथो हिस्सो मुंहिंजो हूंदो ऐं हेठि तव्हांजो हूंदो पोइ बि नुक़सान पाण खे कणक हुजे या कपाह मिर्च जो या टमाटा मथियों हिस्सो हुन खयो त हेठियूं पाणू पंहिंजूं थियूं न धूड़ फ़ाइदो थींदो चरिया मुछ खां वठी मोरे छॾे अचाए बतारे बादशाही क्या छॾ पाण पोखींदासीं पटाटा थूम बसर मूरियूं हाणे सम्झव वाह रे फुलतरू वाह पोइ तक खई गाह वताइजो ऐं माल सभु पंहिंजो ईअं सॼी बनी फॿाए वेंदासूं वाह वॾेरा वाह तुसां खुदा ॾे हलण ई कोन्हे फ़कीरा को पे फुरेंदे हई दोल बजे आई दोसू पीए अरे छा जी दोसू बेटी अरे फुलतरू लगे तो पेट में वट पिया अथसि वठी वञी डॉक्टर वाइड़े वटि हाय हाय फ़कीरा न फंद पे करेंदे वे हां डॉक्टर वाइड़ो इनके पेट में बेड़ी ते चढ़ी घुमंदो तरफ उनके मर्द त कोन ईंदो भला चओ त कलू का साइडे वठी वञास ओजरी कढेस मेरा मर्द न कासाई दे वसदा है न डॉक्टर दे वसदा है गाल जेका मेरे पेट जू बाहर नहीं निकलदी न तेस तई मेरे आंडिया जू वट पे पौंदे न अरे गाल कर छा गाला ये जेको तुसा गाली बैठे करंदे वे न या गाल में बे के को न बुधाया न तेस तई में को आराम न आवे दोल वजे दोसू पी है अरे मार पोई केड़ियूं गालियूं राज के बुधाइण तो वनी गालियां वाले केड़ियां गालियां आई है बता फकीर दी बनी ते कौजा बे करने भी फबेसो हां अरे रे छो छो ख्वार करी राज में तो जो छा वजे सही थी कर ले भला यो बुधा त डंड डो जू पोत माट कंदे न भले एडो कर दियो वधिक दियो महंगाई दा दौर लगा पे पीछे में सोचे साथ गाल करा जा न करा बतारे इनके कुछ नौकर पैसा जो यो 200 दूल वजार बंद करे बात गाल कही थी अचे दोस्तों हाने कैसा गाल न कजाई केनो गाल कोन करे सा उस्तालू हिकड़ी गाल ॿुधामा मूंखे दबाए छॾियो अथई यार ॿेड़ी बोड़े छॾी अथसि छो भला मासीअ खे को कुकर विढ़ाइण जो शौक़ु थियो आहे या मथे ते छांव करण जो इरादो कयो अथसि उस्तालू हज में उबती सोच ते पाकी न घुमा अमा चवे थी को कमुकार कर त शादी कराए ॿेड़ी बोड़े अरे इहो त मां बि चवां थो उन ॾींहुं तूं बि इहा ॻाल्हि करे ॾिसो न हर को खेर ख्वाह माण्हू या साॻी ॻाल्हि कंदो भला हिन में तपाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे उस्तालू अमा जे अधु चवण ते लॻूं हा मतलब त कमकार शुरू कयो अथमि कहिड़ो कमु शुरू कयो अथई अबे वारी बनी हार पे दे ॾिनी अथमि हाणे अनकणा बि पंहिंजा थी पवंदा कंहिंखे ॾिनी अथई बनी सीधो सो पोख जो मथियों हिस्सो पंहिंजो हेठियों हिस्सो हुनजो अहिड़े तरीक़े सां ॿेड़ी ॿोड़ींदासूं फकीर बेड़ी ते तेडी बुडदी पईए पेट फाटदा पे पर क्या करा ओनु माल किथा में माल अरे दोसू कर खबरू ते ढिढ न फाटी पवई ढिढ उस्ताद अलू पेट सफा फाटदा पे फाटदा पर क्या करा डो कर किथे पर गाल हजम बने थी क्या करा फकी आंड्रा चीर फकी फर्क कोन करसी फकी कोन गाल चढ़ले सफा मरता पेट फाटदा पे दोल वजे दोसू पिए लगे बिडो महीनो तो चमी त दाई धनिए के वटी चाते सब भाई पासा खाली कराई पासा उस्ताद यो बुधंदा पिया त यो जो फुलतरू वे न यो वताए दी बदीच आलू बसर मूरी का पोखंदाए ए गरीब को के मिलसी थले कख बिया क्या करा पर पैसे में आगे चगे थे न तिए सफा आंटिया जो वट पिया पोदे चंगा हुन में वेदा अरे कुछ बुद्धि समझी मोगा मटर उस्तालू कुछ समझाया बुधाया त समझू हा न अरे हू सब कुछ बुधाए भी वियो समझाए भी वियो पर बुधण ही समझण में वडो फर्क आ तोखे मां तो समझाया मां मासी हाणे त आवाजी बंदी फुलतरू आवाज पियो करे
फसल लटो त अव्हां बि सुखिया थी पवंदा। हाओ अम्मा मालिक साईं छल बरकतूं विझे रब खे का बाझ पवे मस मस इहो वताए कमु कयो आहे। मासी हू 200 पेटी आहे न? हाओ अम्मा छा थियो मुंहिंजो पेट फाटी पियो छा? न मासी एड़ा पेट रुगो खाइण लाइ ठहंदा आहिनि, फाटण लाइ न। पर हू अजीब अजीब ॻाल्हियूं पियो करे। हो कहिड़ियूं ॻाल्हियूं? सॼे ॻोठ में घर घर वञी दर खुड़काए चवंदो पियो वते फुलतरू वताए सां ठगी कई आ। फसुल सभु हू खणी वेंदो, वताए खे बचंदा रुगो कारी वारा कख। आई का सणाई थेसी हो वरी कीअं? मासी वताए सौदा ई अहिड़ा हूंदा आहिनि। अलाह पनाह ॾींदो, अचे त पुछांसि थी। पुछणो छा आहे? सॼे ॻोठ राज जी मूंखे ख़बर आहे, माण्हू मुंहिंजे चवण ते वोट ॾींदा। त पोइ ठीकु आहे, हेल वोटनि में मां थो पिया, तूं वोट मूंखे कराजांइ। त पोइ मां किथां बीहंदुसि? ही तक असांजे अबनि ॾाॾनि जी मीरास आहे। हिते असांजी पोड़ियुनि जा हॾा पूरे लद। यार इन जे करे त मां तोड़े हली आयो आहियां। भला ईअं कर, मथी सीट ते मां थो पिया, हेठी सीट ते तूं बि। साईं इलेक्शन खटण खां पोइ न तव्हां कसां मिलो न वरी कंहिंजे कम अचो। हाणे माण्हू तव्हांखे वोट कोन ॾींदा। अरे चुप कर रे। वोट वठण वक़्तु असां टके टके जे माण्हू रुजो बीठा आहियूं। इलेक्शन खटण खां पोइ न पेर उघाड़नि सां मिलूं था ऐं उन्हनि जा कम कयूं था। पोइ बाबा इन्हनि ॼटनि जा कम कहिड़ा? को चवंदो तव्हांजे पुट खे मास्तरी वठाए ॾे, को चवंदो त बेलदारी वठाए ॾे, ॿियो छा चवंदा? इहे मास्तरियूं ऐं बेलदारियूं बि अॼुकल्ह 3-4 लख थियूं खाइनि। वतार हिन भेरे माण्हुनि जो दिमाग़ ख़राब आहे, रुगो तब्दीली जी ॻाल्हि था कनि। मूं वारो दुरू धाड़ेल ऐं तो वारो चरबट चोर कॾहिं कम ईंदा। उन्हनि खे पाण ई हुकुम कंदासीं त उन्हनि खे सिधो कंदा। परचन पवार ढोला मारो मुझे परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोला मारो मुझे होशियार छा तू ही पवार पर तो ही मुझे कलामते जो ही खणी हथियार निकरी थे निर्वार। मातरू धाड़े लया ऐं मां खुद खतरनाक आहियां। ऐं मां यहाँ बतायो वेड़ा अमा काठियूं करण जे लाइ मोकिलियो आहे। भला अमा खे कंहिं कहिड़े कम सां पार्सल कयो आहे? असां सिर्फ इहो चवण आया आहियूं त तूं सॼे ॻोठ वारनि खे न्यापो ॾे। हेल वोट नाथे खान नांगाणी खे ॾियनि, न त असीं सॼे ॻोठ जे माण्हुनि खे मारे ऐं बाहि ॾेई छॾींदासीं। सॼे ॻोठ खे बाहि ॾींदो? हा। एतिरियूं काठियूं किथां आणींदो? बेले मां वठी ईंदासीं। बेले खाते में तव्हां खां वॾा धाड़ील वेठा आहिनि। सॼा बेला टपे छॾियूं, सिंध खाली करे छॾियूं, तव्हां काठियूं किथां कंदो? अरे असीं किथां बाणियूं, तंहिंमें तुंहिंजो छा? त पोइ वारो कर काठियुनि जे भरी मूंखे बि करे ॾियो त मां जी किरकिर मां जान छॾायां। छा मतिलब? असीं खे काठिया रहियूं? न अमीं त भोतारनि जा भोलड़ा आहियो, उन्हनि जी हुशियत मिसकीन मारींदा आहियो, ॻोठ साड़ींदा आहियो, इहो त मां बि सम्झां थो न। अरे पक बंदि कर, वोटनि जी पक ॾे। बताल थो लॻी मूंखे। यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, वोट ॻोठ वारनि जा पक वरी मां जा? तूं बि त ॻोठाणो आहीं। त पोइ हेल इलेक्शन में मां पाण थो बीहां मथी सीट ते, हेठी सीट ते बीहाईंदासीं ओस्ते हलण खे, ऐं सरानी सीट ते मूं वारी मां बीहंदी, ईअं ॿेड़ी ॿोड़ींदासीं। अरे फिटी आहे तव्हांजी। अरे न धन न दौलत न मोटर ऐं न कार। अरे इलेक्शन जी वर्क कीअं कंदो? अला हथ पेर जंघूं ॾिनियूं आहिनि, जुती बाहे घोड़ा गाॾी, मुरा मोटर थींदा, जुतियूं जीप थींदी, वञू सजण ॿेड़ी ॿुॾी वेंदी। दो छॾ हिनखे, ही चरियो आहे। हिन हाल में हलियो रईसन ऐं भोतारनि सां साम्हूं बीहण। हलिया वड़ी वादा धाड़ी रेसन जी कमदारी करण खां बहितर अथव त न क़ौम जी कमदारी कयो, क़ौम जी ख़िदमत कयो, अलाह अजर ॾींदव। हेड़े मुंहिंजा मिठड़ा जवा खाराया तोखे मलायूं ऐं मां वाकई से पिड़े मर्याद ते हुई। हाणे को मेल मार त थियनि के बेड़ा पार। वाह वाह वाह, छा त तो में शायराना जरासीम आहिनि। काफ़ियो बि वाह जो तो मिलाई। हाँ हाणे मां तोखे रदीफ़ वज़न ऐं बहर जे बारे में ॿुधायां थो, जीअं तुंहिंजो इस्लाह थी सघे।
अरे तू वरी पहुची वी वयो किथे होसि जो पहुची वञा उन्हनि ॾींहंनि खां इते ई टिकियल आहियां। अरे घोड़ा रे यको चक्की है थई ॾाढा शागिर्द ठाहिया अथमि इनकलाबी शाइरी सां हर जंग में बाहि लॻाए छॾी अथमि बाहि लॻाए छॾी। आख़िर त शाइर कांगल तोता ई आहियां का मामूली शइ न आहियां। अरे एतिरनि ॾींहंनि खां पोइ कपिड़ा मटाया थी धप त साॻी थी पई अचे। तूं धप खे छॾ शेक्सपियर पढ़ियो अथई? न न मूंखे तो मां डपु थो लॻे बाबा विलायती छाप बदबूदार शाइर। इनकलाबी शाइर ॿुध जाहिल हजम। अरे ही छा वरी अची वियो छा? ख़ैर ख़ुश उस्ताद वरी झलियासीं कूड़ीनेस। चिप करे वेह ऐं इनकलाबी शाइर ॿुध। हा त अर्ज़ु कयो अथमि वॾनि माण्हुनि खे जवाब ग़रीब थींदा कामयाब। ईंदो ईंदो नेठ त इनकलाब चाहे बि घुरायो लाजवाब ऐं केक बि आणियो बेहिसाब। शाइर जी ख़िदमत में आ सवाब ईंदो ईंदो नेठ त ईंदो इनकलाब। ही असांजी शाइरी मानाइती मोट थी घुरे। झंग में धाड़ेल शहरनि में दहशत गर्द ॻोठ में वही हेड़ा शाइर ए फ़कीर असुल वेचारो मारिजी वियो। शेर अर्ज़ु कयो अथमि। अरे हाणे चुप कर वेह कुर्सीअ ते त कुतरे कयां रवानू। कोन सुधरंदो तव्हां कोन सुधरंदो। तव्हां मिल्टन खे नाहे पढ़ियो? असांजे लाइ भेटा ई खोड़ आ। तूं हाणे ही तरु छॾ वञी भोतारनि जी गिच में पाओ। हल मां शाइर कांगल तोता ई आहियां। मानीअ वेल भोतारनि जे पासे ऐं शाइरीअ वेल अवाम जे पासे हूंदो आहियां। भला उस्ताद वार ऐं दाढ़ी त ठाही। उन झंग में जूं बि रिढुनि जहिड़ियूं हूंदियूं। फूका अरे इहो हुको थोड़ी या निपल थोड़ी दिभागा। हाशिम हुकाई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध इन ग़रीबनि जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। मुंहिंजी त दिलि थी चवे त इन्हनि खे सथियूं गोलियूं हणा। माखे अखियुनि में छो थो हणी गोलियूं रे? अरे जे इन्हनि खे माराईंदे त पोइ वोट केरु ॾींदो ऐं तारियूं केरु वॼाईंदो? खदड़ा हुकाई तूं बि सच थो चईं पर हू दुरू धाड़ेल खां बि कोन था हटजनि। हो चरियो वतायो उन चयो त असां इलेक्शन पाण विढ़ंदासीं। अरे ये रुगो फूकू था ॾियनि। जेॾी महिल इन्हनि जे ॿनियुनि जो पाणी बंदि कयोसीं चोरियूं थींदनि पाणी सीधा थी वेंदा। हा ईअं कर पर मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठ। हिकिड़ो वॾो शाही भत कजे पोइ उन्हनि सभिनी ग़रीब गुरबनि खे उते घुराइजे पोइ उन्हनि खे भत खाराइजे पोइ उन्हनि खां पक वठिजे त इलेक्शन में वोट असांखे ॾियनि। पाण एतिरो ख़र्च छो कयूं? यो लीमो ख़ान लीमानी गुज़ारे वियो आहे उन जे तॾे ते सभु ग़रीब गुरबा खाधे जे आसरे ते ईंदा उते था हली ॻाल्हायूं। पोइ ठीकु आहे ईअं बि सही आहे पोइ पाण हलूं था गॾिजी उते उन्हनि जी मयार बि लाहे था अचूं ऐं पंहिंजो कमु बि कराईंदासीं। फूका जी अब्बा खैर त आहे? ख़बर ॿुधी अथई इहो लीमो ख़ान लीमाणी गुज़ारे वियो। आई घोड़ा इहो वरी कॾहिं थियो? मूं त अॼु ख़बर ॿुधी आहे। वाह जो कमु थी वियो पर ॿुध छिरकती भरी तूं सुञाणीस पई। हे अब्बा हू वेचारो नंढो नेटो लेटी पियो तूं चई थो त कमु वाह जो थियो। अमा तूं बि कमाल पई थी करी। लीमे ख़ान लीमाणी जे दौर जूं बसूं ई बंदि थी वयूं। कलोड़नि जे दौर जो ऐं तूं चई पई त नंढो नेटो। मूंखे त मिठीअ ॿुधायो हो त इहो मोह हर साल पंहिंजे ॼमण जो ॾींहुं पियो मल्हाए। तॾहिं सोच में त बालक ॿार हूंदो पर तूं जो कमु कहिड़ो वाह जो थियो? भत खाइण वारो अमा ॿियो वरी कहिड़ो? एॾा अमीर मरंदा आहिनि त भत वाह जा थींदा। जीअरी त कंहिंखे तप बि कोन ॾींदा। इन्हनि जे मोए खां पोइ वेठो माण्हू ज़रदा ऐं पुलाव खाए ॿेड़ी ॿोड़े। अब्बा अघामदुनि त
त इहो बि कोन हा जहिड़ा करतूत कया अथनि। अदा लीमे खान जी हयाती एतरी हुई, बस दुआ है अल्लाह खे जन्नत नसीब करे। यो ॿुध पतो भला पाण वारा भूतार नाथो खान ऐं हाशिम हो कई तॾहिं ते कोन आया छा? ईंदा, जरूर ईंदा। कुल पढ़ो अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। जवान मुड़सुलियो था, जवान मुड़सुलियो। अब छोकरा मानिए जो केडी मल प्रोग्राम न न फिलहाल मानिए को प्रोग्राम कोने को मानिए प्रोग्राम ना है असा जे लाए जेडो लीमो खान लीमाणी मोई कोने। अरे वाह, अज तो सफा शहर जी मडम भी लगी। हलड़े हल छा बे लगा तुंजो छा? अरे पाण पे बनी बारे वारा चाहूं वताए का बनी मक्का ते वरती तम वडन मानन दा मिठो गलाई दी कर समझी। हाँ खबर थम हुन गरीब सा ठगी कई थई। फसल जमीन अंदर वारो पोके हुनके मथो गा ऐं पन ॾिने मुआख गा। हां तो के का बुधायो? सजे गोठ के खबर आहे। 200 पेटिया सभिनीन के बुधायो आ। मता हाणे बनीए ॾ वञी वतायो कुटे कुटे कद्दू करे छॾीने। अरे इन 200 पेटी के खुदा जी मार पवी पैसा वटे ब दगा करे वियो। दगा बाजन सा दगा त जरूरत थींदी ऐं मार मुक्त में जुदा मिलंदी। हिते ॾाढी थी खगा चा कुआ में देगड़ा पे कुटजन अञा पोखी ना है खुआरी अगे शुरू। अरे चरिया चर बेटा तू छा जानी सियासत मां तोखे जेको चवां थो सो कर। तू हीअं कर नाथे खान जे वाड़े मां 4 भलियूं मेयूं चोराए। नाथो खान बराबर मां जो दोस्त आहे पर सियासत में को कंहिंजो दोस्त कोने समझई। ॼट जा पुट ऐं चोरी थी त हू शक में राज कुटाईंदो। मां बदल छॾाईंदुसि त माण्हू हुन बदिरां मांखे वोट ॾींदा समझई। हाणे फोन बंद कर पोइ था ॻाल्हायूं। तू केॾी महिल आहे? मैं ओडी मल कणु खड़ा जन तू हमरा को आखी पिया त नाथे नागानी जा मैं ही चुरा दोहल वजे आई 200 पी है। छा मतलब साफ है पेट फाटदा पे कने बुधम अखे ॾिठम या सजी गाल पेट च अंदर हली गई। हुन बात जू जरूर निकलसी दोहल वजे आई 200 पी है। अरे तो अग में भी पैसा वरता पो या फुलतरू वारी गाल सजे गोठ के बुधाई। फुलतरा हिन अपने 500 मैं आदत करू मजबूर हां गाल में कण पेट जे पी दी कानी दोहल वजे आई 200 पी है। हुन मैं वेंदा वंज राज को बुधे सा। अरे वरी केदा नाथे नांगानी को बुधा छे सजे राज को बुधे सा। मैं न बुधाया त मेरा ये पेट फाट पवे दोहल वजे आई 200 पी है। हुन वंज बुधे दा हुन। अरे 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 200 पेटी अरे बालू थी बेटी अरे ख्वार करे मारो थई भूका अमन मारी दो सास हड गुड बनी भोरा कंदो सास फकीरन सा तो पिटाए बेड़ी बोड़ी दो मास। ठहयो अब्बा कावड़ न कर बताया बताया झेड़ो न कर अञा ता हुनन बनी पोखी न है।
नेठ पोखींदो पोख पचंदी उहा लुण बि अख पूर जेतिरी देर में बेड़ी बुडियो वञे। तू उनखे बनी ॾेई न, इनकार करे छॾ, जहिड़े मां कहिड़ो फ़ाइदो आहे? इनकार कीअं कयां? ज़बान ॾेई वेठो आं। ज़बान तां फिरण फ़कीरनि जो शान न आहे। अब अचवेस खणी त कणक जूअर जा बाझर पोखे। जेका ज़बान थियला उन में इहो न आहे, उहा हुन जी मर्ज़ी। त पोइ आखिर हिन भेरो थींदो कीअं? असुल मारी तो सांस न डंडे सां बेड़ी बोड़ी तो मांस। हाणे पोते मोटण महणो आ।